कुनरी में शहीद अज़ीज़ मेमण के खून से इंसाफ़ न थियण खिलाफ़ सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। कुनरी के सहाफ़ियुनि तोड़े सियासी समाजी अॻुवाणनि पारां रैली कढी वई। तफ़सील जावेद कादरी जी इन रिपोर्ट में। नौशहरो फेरोज़ जे सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण के खून के इंसाफ़ लाइ जिते सॼे सिंध जा सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि, उते कुंडरी के सहाफ़ी तोड़े सियासी समाजी अॻुवाणनि कुंडरी प्रेस क्लब के सदर अब्दुल मजीद मेमण की अॻुवाणी में अल्लाह वाला चौक खां रैली कढी प्रेस क्लब कुंडरी आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। सहाफ़ियुनि आवाज़ न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त मेमन के कत्ल को 1 साल हो गया है, लेकिन ये नाअहल हुकूमत अब तक उनके जो है कातलों को गिरफ्तार न कर सकी है। लिहाजा हम हुकूमत से मुतालबा करते हैं, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट से मुतालबा करते हैं कि अज़ीज़ मेमन के कातलों को गिरफ्तार करके उनको बेनकाब किया जाए। असां हुकूमत का पुरज़ोर मुतालबो था करूँ तो शहीद अज़ीज़ मेमण के जो कातल आहिनि उहे फौरी गिरफ़्तार किया वञनि ऐं उनके वारसनि सां इंसाफ़ किया वञे। ॿी सूरत में असां सॼी सिंध सॼे ज़िले जा जेके सहाफ़ी आहियूं एहतजाजी मुहिम हलाईंदासीं ऐं इंसाफ़ ॾियारण लाइ। शहीद अज़ीज़ मेमण के कातल जो हुकूमत ऐं पुलिस इंतज़ामिया की नाअहली ऐं लापरवाही के करे अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि, जंहिं करे असां अॼु पूरी सिंध समेत कुंडरी में भी एक जगह एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जहाँ तकरीब कोठाई वई, उनकी वरसी कई वई। शहीद अज़ीज़ मेमण के कत्ल के पूरो साल थी वियो आहे, जंहिंजे लाइ अॻु में बि सहाफ़ियुनि ऐं सियासी पार्टियुनि बाक़ाइदा एहतजाज बि कयो, पर अॼु बि हुनजो मुख्य जवाबदार आहे उहो आज़ादु घुमे थो। अफ़सोस जो मक़ाम इहो आहे त साल गुज़रण खां पोइ बि अहिड़े निडर ऐं बेबाक सहाफ़ी जे अंदरि ज़ुल्म थियो आहे ऐं बेदर्दी सां जंहिंजो क़त्ल थियो आहे उनजा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हिन सां ज़ाहिर थिए थो हुकूमत नाले जी का रिट न आहे ऐं माशरो जेको ज़ुल्म खां भरिजी वियो आहे। हुकूमत खे खपे त पंहिंजी रिट क़ाइमु करे ऐं ज़ालिमनि खे कैफ़े किरदार ताईं पुॼाए। मुज़ाहिरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी इन जो वधीक चवणु इहो हुयो त 1 साल गुज़री चुको आहे, अञा ताईं कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। जल्द खां जल्द कातिलनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पहुचाए वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद कादरी, आवाज़ TV कुंडरी।